इन कलाम लाइ ख़ास फरमाइश कमांडो सेंटर खां शकील चांद जी ख़ास फरमाइश ऐं शहबाज चांद जी ख़ास फरमाइश आरएस वहीद खान चांद जी ख़ास फरमाइश ऐं फयाज़ खान चांद जी ख़ास फरमाइश इन कलाम लाइ ऐं याकूब चांद जी ख़ास फरमाइश ऐं रितल मंगची जी ख़ास फरमाइश इन कलाम लाइ आशिक ॾिसी पंहिंजे महबूब खे छापे ते उस्ताद अल्लाह बख्श बाजारा ओ वॾा पैरा आहिनि तो ते सजण तो ॾे हो अचां मां कीअं वॾा पैरा आहिनि तो ते सजण तो ॾे अचां मां कीअं गसन ते माण्हू बीठा आहिनि गसन ते माण्हू बीठा आहिनि मिला तो सां हो सजण मां कीअं ओ वॾा पैरा आहिनि तो ते सजण तो ॾे ओ अचां मां कीअं ओ वॾा पैरा आहिनि तो ते माण्हू तुंहिंजे शर जा अचण ई मूंखे कोन था ॾियनि माण्हू तुंहिंजे शर जा अचण ई मूंखे कोन था ॾियनि वजूदा हूं कयूं मोहिन जन ओ वॾा पैरा आहिनि तो ते सजण तो ॾे ओ अचां मां कीअं ओ वॾा पैरा आहिनि तो ते कंदो बि पूरो ईंदा ओ वॾा पैरा आहिनि तो ते सजण तो ॾे ओ अचां मां कीअं ओ वॾा पैरा आहिनि तो ते कलाम जो शायरा सजाद चांडियो जेको कमांडो सेंटर ते वेठल आहे सजाद बस रख रब ते मिलंद चांडियो तो सकदे सजाद बस रख रब ते मिलंद चांडियो तो सकदे खुदा कंदो ही दूर ख़त्म खुदा कंदो ही दूर ख़त्म माण्हू छा पाण खे टोड़ींदा ओ वॾा पैरा आहिनि तो ते सजण तो ॾे ओ अचां मां कीअं ओ वॾा पैरा आहिनि तो